और झियायो वो लोग खुदा शाहिद किस्मत के सिकंदर हैं। वो लोग खुदा शाहिद किस्मत के सिकंदर हैं जो सरवर आलम का मिलाद मनाते हैं, मिलाद मनाते हैं और महबूब की महफिल को महबूब सजाते हैं, महबूब सजाते हैं। आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं, सरकार बुलाते हैं। सुभान अल्लाह। किताब में मोकिलियो त मीलाद शरीफ में जेके ईंदा से बि पछताईंदा, जेके न ईंदा उहे बि पछताईंदा। ऐं पाण हैरान थियो, उन हिकिड़ो मिसाल लिखियो त हज़रत ख्वाजा ख़िदर अलैहिस्सलाम हज़रत सिकंदर ज़ुल्करनैन बतायो कि सही तुंहिंजो आदत तुंहिंजो अखलाक ॾाढो भलो आहे, सखी ऐं माण्हू संभाली थो, मूंखे तुंहिंजी बादशाही वणे थी, आऊं थो चाहियां त मूंसां गॾिजी हल, तोखे आपे हयात जो प्यालो प्यारे छॾियां, क़यामत ताईं जीअरो वेठो हुजे बादशाही तो हलां, तोखे को ख़ौफ़ ख़तरो कोन्हे। सही सिकंदर ज़ुल्करनैन चयो किथे आहे? पाण सां हेॾां जबल आहे, उते आबे हयात आहे, तव्हां गॾिजी हलो। चए पोइ अकेलो हलां या ॿ टे माण्हू पाण सां गॾु खयो हलो? चए न न तव्हांखे इजाज़त आहे, भले तव्हां सूज़की खनि भरियो, पंहिंजा कुझु काबिलियत जा माण्हू खई जॾहिं उन जबल में वञी पहुता त साईं ख्वाजा ख़िदर हयात फरमायो त बादशाह पाणी तोखे प्यारो आहे, इन्ही खे न प्यारबो, तव्हांखे प्यारबो, बाक़ी हिननि जहिड़ा इहो आहे त जॾहिं जबल में खिड़ंदासीं लहंदासीं पोइ हिननि खे पेरनि में लॻंदियूं पथरियूं, पथरियूं लॻंदियूं, टक टक जो आवाज़ ईंदो, ऊंधा हूंदी जबल में। पोइ हिननि खे चओ त जेके जेतिरियूं खणनि भले उहे पथरियूं खणनि, पर आऊं तोखे ॿुधायां थो जेके खणंदा से बि पछताईंदा, जेके न खणंदा उहे बि पछताईंदा। हाँ तो माण्हू 605 में पहुची छा मसलो आहे? खणण वारा बि परेशान थींदा, न खणण वारा बि परेशान थींदा। मसलो छा आहे? हलंदे हलंदे जॾहिं हुन जबल में आया, सॼी रही ऊंधा थी वई, अंदर जॾहिं घिड़िया त वाकई पथरियूं लॻियूं पेरनि में, टक 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 जो आवाज़ आहे। हाणे किन भोख चार खयो के मगी वेझो ई कोन त अलाह छा थींदो। बहरहाल जिन जेतिरियूं कयूं जिन न कयूं, साईं ख्वाजा ख़िदर बादशाह ज़ुल्करनैन खे वठी वञी हुन आबे हया जे खूह ते चश्मे ते बीहारियो, चई हाणे पाणी पी। सिकंदर ज़ुल्करनैन अर्ज़ कयो कि भला हे जो पाणी प्यारींदे पोइ मूंखे मौत न ईंदो? चई मौत ईंदो पर क़यामत खां अॻु में न ईंदो, जॾहिं फना थींदी सभु काइनात पोइ मौत ईंदो। सिकंदर ज़ुल्करनैन चयोसि माना मरणो आहे न, मौत ईंदो न, पोइ छो न मां अल्लाह जी मर्ज़ी सां जीअं, अल्लाह जी मर्ज़ी सां वञां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पंहिंजी मर्ज़ी छो हलां? रब जी रज़ा ते राज़ी रहां, उहो सही आहे। बादशाह पाणी कोन पीतो, बाक़ी हे जो मोटी वरी ॻोठ आया, हाणे आस्ते हरे हरे खीसनि में हथ विधो, पथरियूं जो कढनि त पथरियूं न आहिनि, हीरा हीरा। अरे मूं वटि वॾी चादर भरिया हुआसीं, मूं वटि थेलो बि हुयो, अरे बसि हिकु बसि अरे अरे थी वई। माना जिन न खयो उन्हनि
जिन खयो में पछताए यार सुस्ती कैसी खड़ो हा झोल भरियो हा मीलाद वारा भी जडे क़यामत जी लिस्टू निकरंदियूं सोने हबीब जी महफिल जो ते जेके वेठा वो पछताईंदा यार हित व्यासी पर बगी न व्यासी बगी व्यासी डोकरी न व्यासी अरे यार उतम वणो हा हाय हाय हिते ते सोने जी महफिल जे सदके छा रंग लगा पिया छा बख्शिश हले पई सोने महबूब जे सदके अचण वारा भी पछताईंदा न अचण वारा भी पछताईंदा नाराए तकबीर नाराए रिसालत नाराए तहकीर नाराए हैदरी नाराए पीर उलमाए अहले सुन्नत उलमाए अहले सुन्नत दोस्तों बुजुर्गों हजरे अस्वद उन्हनि खे जन्नत चुमियूं ॾिनियूं पोसा या सलाम करे हथ खे चुमीनो क़यामत जे ॾियारे इन पत्थर खे ॿ चुम मिलंदियूं ॿ हथ ॿ पेर जीअं असां हलंदासीं तीअं हलंदो पोइ अल्लाह जी बारगाह में ईंदो अर्ज़ कंदो मौला इजाज़त ॾे त जिन मूंखे बोसा ॾिना प्यार कयो मां उनखे वठी वञा बेइज्जत अल्लाह से तोखे की ख़बर पवंदी तो भाई पत्थर अर्ज़ कंदो तुंहिंजे ॾिनल ताक़त सां मां सभिनी खे सुञाणो हाणे बि गुज़री आयो आहियां इलाही खे सुञा त मां त हे आया मूंखे चुमियूं ॾेई विया अल्लाह फरमाईंदो वञ भरे महफिल भरे महशर में जिन खे तूं सुञाणी थो इजाज़त आहे उन्हनि खे पाण सां गॾु जन्नत में वठी वञ दोस्तो बुजुर्गो सोचण जो मक़ाम आहे पत्थर खे सुञाणंदो जंहिं महबूब जी महफिल था सजायो जा महबूब मांखे कोन सुञाणंदो केर केर मुझी महफिल में आया किन किन मीलाद मल्हायो बल्कि सुने अभी फरमायो मुझा गुलामो हमा मुझा असहाबी आयो हमा के मुझे भाइर की खबर आ अर्ज़ को सही असा के खबर ना है मदीने जे ताजदार फरमायो हमा असहाबी आयो हमा मौजूदा ॾिठी मुझे मथा ईमान आंदो आ कलमो पढ़ियो आ मुझो हुस्न जमाल ॾिसी हमा ईमान आंदो आ पर शाबाश कुल्लीअ जे मुसलमानन खे डोकरी ऐं बगी ऐं मुझा प्यारा एहसान वार लाड़काणे जे मुसलमानन खे मुबारक आ जेके मूंखे ॾिसंदा कोन अन ॾिठे ईमान आणींदा न मौजूदा ॾिठऊं न मुंहिंजो हुस्न ॾिठऊं अन ॾिठे ईमान आणींदा पर मुंहिंजूं महफ़िलूं मल्हाईंदा जलसा कंदा भत विराईंदा मिठाइयूं विराईंदा ख़ुशियूं कंदा ऐं मुंहिंजा ग़ुलामो रूहानी तौर पर मां उन्हनि जूं अवां खे महफ़िलूं ॾेखारींदुसि उन्हनि जो जज़्बो ॾेखारींदुसि ऐं उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे क़यामत जे ॾियारे अॻ में उन्हनि खे प्यार जो भाकुर पाईंदुसि हौज़े कौसर जा प्याला उन्हनि खे प्यारींदुसि जन अण ॾिठे मां मुस्तफ़ा खे कलमूं भरियो हूंदो सुभान अल्लाह महशर में तो कंदे कशाला कौसर जा भरे प्यारी दे प्याला महशर में तो कंदे कशाला कौसर जा भरे प्यारी दे प्याला कंदे जडलन खे पियो जन्नत जो हक़दार मुझी भारत थई पगदार मुझी लज रख जा लजपाल मोहम्मद सोहना तू तनकी लगदार मुझी भारत थई पगदार सुभान अल्लाह सुभान तू रब जो तू जो रब अर्श ताई तू जो अदबवा अर्श ताई तू जो अदबवा पढ़ी मलकन तो ते सल्लू अला सदबार मुझी भारत थई पगदार सुभान अल्लाह
सल्लल्लाहु अलैहि मुसलमान भाइयों, अल्लाह के हबीब की महफिल मीलाद बगदाद शरीफ में सुभान अल्लाह मीलादुन नबी किताब वाले हिकड़ी रिवायत लिखी आ बगदाद शरीफ जी जिते तुझो मुझो पीरान पीर थो रहे। सुभान अल्लाह सुनो दिल पर दस्तगीर थो रहे मुजादे दोस्तों बगदाद शहर दे की निशानी उच्चियां लमियां तन मेरे पुरजे पुरजे जिवें दर्जी दियां लीरां लीरां दी गल पाके कफनी मैं तो रलसो संग फकीरा हूँ बगदाद शहर में टुकड़े मंगसा पाहू करसा मीरा मीरा हूँ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बगदाद शरीफ दोस्तों साईं किताब वारो रिवायत तो लिखे बगदाद शरीफ में हिकड़ी घिटी में हिकड़ो मुसलमान रहंदो हो आशिक़े रसूल हो हर साल मीलाद शरीफ जो एहतमाम कंदो हो। मुझा प्यारा दोस्तों चटाइयूं तंदा बिछाए बाबा बारन के वॾड़न के दावत ॾींदो हो भतरो थींदो हुयो ऐं मौलाना नात ख़ान घुराईंदो हो। एक साल मीलाद जी महफिल की तैयारी पी हले सामू यहूदी जो घर हो यहूदी जो कि यहूदी के उन जी घर वाली कि मुखे थोड़ो दुख आ कि कहिड़ो कि हे मुसलमान वीचारो हर साल दावत करे थो वॾो ख़र्च थो करे जहिड़ो हुनजो हाल आ पर चई जो नालो तो वठे मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु कदे पसा कोन ॾिठो त हिन वीचारे खे शाबाश ॾे अचे हिनजे तॾहिं ते इहे हिनजी दिलि ख़ुशि थी ख़र्च करे थो। यहूदी मुड़ुस चवण लॻो मुंहिंजी घरवारी मुसलमाननि जो ईमान अक़ीदो आहे त असांजो दिलि भर मोहम्मद असां वटि रूहानी तौर पढ़ींदो आहे। तू हिन राज़न रमज़न के न समझी सघंदे तुंहिंजी रमज़न खे मां छा ॼाणा जंहिंमें इसरार बि आहे इज़हार बि आहे। तुंहिंजी रमज़न खे मां छा ॼाणा जंहिंमें इसरार बि आहे इज़हार बि आहे। तुंहिंजा अहिड़ा इशारा कीअं समझा जंहिंमें इनकार बि आहे इक़रार बि आहे इनकार बि आहे इक़रार बि आहे। सुभान अल्लाह। हाणे वरी माई सोच में पइजी वई त इहो रूहानी चकर कहिड़ो आहे रूहानी छा आहे। रात जो सुती पई आहे ख्वाब थी ॾिसे बगदाद शरीफ में उठन जो काफिलो आयो उठन जो काफिलो आयो मीराद वारी रात शाम जो या गाल बोल जी आ रात जो सुती आ उठ आया आहिनि बिन छुअन वारा अरबी उठ आहिनि उन्हनि में अॻे उठ ते हिकिड़ो अहिड़ो जवान वेठो आ जंहिंजे नूर सां सॼो बगदाद चमके पियो सारे जग में जानब लगन सार थी विया मोहम्मद अची बेड़ा पार थी विया जो सारे जग में जानब सारे